चूंडको जे हिंदूमाला में हिंदू पंचायत जा माण्हू पब्लिक हेल्थ के तरफा पानी न मिलण खिलाफ हू सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। ए ॿुधाए थो त जेको आहे साईं मां लेन कटणु आयो, हिन खां पुछ तोखे लेन कटण जो आहे कहिड़ो आहे। पहिरियों नंबर त पाणी उन्हनि खे पुॼाए त ॾिन ग़रीबनि खे पाणी आहे ई कोन साईं। इंक्वायरी छो था कनि डी सी साहिब खे असां अर्ज़ु था कयूं त चकर त ॾेई SCR गाॾीअ में घुमण त हर को ईंदो आहे, अचनि पैदल घुमनि सर्वे कनि शहर जी कहिड़ी तकलीफ़ आहे त उन्हनि खे महसूसु थिए त पाणी छा आहे, इंसान ज़ात छा आहे। ये लाइन तो पुरानी लाइन है, 40-50 साल असां ॾाढे हणायल आहे, उहा छाजी अनलीगल थी सघे। बुनियादी हक़ खसिया था वञनि, पाणी त साईं असां मेन बुनियादी हक़ आहे। हर तक़रीबन 3-4 ॾींहं मुंहिंजो विज़िट हूंदो आहे वाटर सप्लाई ते। तव्हांखे ख़बर ई कोन्हे का मथे नारे ते जेके मोटर सड़ी विया हुया, मां उहे बि ठाराया आहिनि, वाटर सप्लाई ते मोटर बि ठाराया आहिनि। इहे बाक़ी मां नथो अचां त ॿियो केरु थो पियो हितां आवाम असां सां तावन कोन थी करे। हिंदूमाला जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु हो त पब्लिक हेल्थ जो जेको SDO आहे बिना जवाज़ असांजूं कनेक्शनूं कटे रहियो। जॾहिं त असां उते पहुतासीं ऐं उनखां असां पुछियोसीं, उतां मौक़े तां निकिरी वियो ऐं उतां हलियो वियो। जॾहिं शहरनि जो इहो बि चवणु हुयो त जेके पब्लिक हेल्थ जो SDO आहे अॼु वाहिद पहिरें ॾींहुं असां पब्लिक ॾिठो आहे ऐं पहिरियां कॾहिं बि असां वटि न ईंदो आहे। असांखे पीअण जे पाणीअ खे 4 महीना थिया आहिनि मुसलसिल असांजो पाणी बंदि आहे। हिननि DC खैरपुर ऐं वस वारनि खे मुतालबो ऐं घुर कई आहे त असांखे पीअण जो पाणी मुहैया कयो वञे। कैमरामैन इमरान अली मल्हार सां गॾु ख़ालिद इब्न मल्हार, सिंध TV न्यूज़।